टंडो रहीम खान वेझो नए हलीली मां गैर कानूनी वाह कढंदड़ बाअसर वॾेरनि ख़िलाफ़ ॻोठ जे आबादगारनि ऐं हारियुनि जो एहतजाज। गैर कानूनी वाह ख़त्म करे ज़मीनूं बंजर बणजण खां बचायूं वञनि। आबादगारनि जो एसएसपी दादू ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो। टंडो रहीम खान वेझो नए हलीली मां बाअसर वॾेरनि पारां गैर कानूनी वाह कढण ख़िलाफ़ ॻोठ मिसरी खान जमाली वासी आबादगारनि ऐं हारियुनि बाअसर वॾेरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ ॻोठाणनि मिसरी जमाली, शाहिली जमाली, लालबख्श जमाली, शमन जमाली, सतार जमाली ऐं ॿिन ताहीदे चयो त नए हलीली जे पाणी जे वहकिरे ते संदन हज़ारें एकड़ ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि, पर ॻोठ जा कुझु बाअसर वॾेरा ज़बरदस्ती नए हलीली मां गैर कानूनी वाह कढी संदन पाणी जे हिसे ते धाड़ो हणण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुननि चयो त नए हलीली मां वाह निकिरण खां पोइ संदन ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। हुननि दाहीदे चयो त बाअसर वॾेरनि जो नए हलीली जे पाणी जे वहकिरे ते न का ज़मीन आहे, न वरी रेवेन्यू खाते में संदन को रिकॉर्ड मौजूदु आहे, पर तंहिं बावजूदि हू ॾाढ मुड़िसी करे हेवी मशीनरी ज़रिए नए मां गैर कानूनी वाह कढी रहिया आहिनि। ॻोठाणनि एसएसपी दादू, एमएनए रफ़ीक अहमद जमाली, एमपीए सैयद सालेह शाह जीलानी समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त नए हलीली मां गैर कानूनी वाह कढण वारे मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाए सख़्त एहतजाज कयो वेंदो। अल्ताफ़ जमाली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, टंडो रहीम खान।